ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कंबर खां ख़बर शामिल कंदासीं। अब्दुल कादिर सांघा जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो ज़िले कंबर शहदादकोट जो अहम इजलास पार्टी ऑफिस कंबर में थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे चीफ ऑर्गेनाइज़र रहीम बख्श कोसो, अब्दुल मजीद सियाल, सीसी जो मेंबर एडवोकेट मोहम्मद यूसुफ पतूजो, साई हसनैन शाह, मोहम्मद आजम डोमकी, एडवोकेट कुर्बान अली कलवड़, सलीम सालेह बोजदार, चीफ ऑर्गेनाइजर डिवीजन लाड़काणो असदुल्ला जन शिरकत के इजलास में समूरन तालकन सिटिन जे अॻुवाणनि समेत सभई कारकुननि शिरकत पिणु कई। उन मौक़े ते मुतफ़िक़ा राय सां ज़िले कंबर शहदादकोट जी बॉडी चूंडी वई, जंहिंमें सदर रईस रसूल बख्श कोसो, जनरल सेक्रेटरी कामरेड तुफ़ैल सांगा ऐं ॿियनि उहिदेदारनि खे चूंडियो वियो। उन मौक़े ते चीफ ऑर्गेनाइज़र सिंध पंहिंजे ख़िताब में चयो त शहीद भुट्टो हिकु अवामी पार्टी आहे, जंहिंजे चेयरपर्सन मोहतरमा गनवा भुट्टो आहे। अॻुवाणनि वधीक चयो त पार्टी हिकु पार्टी आहे ऐं का बि ग्रुप बंदी कोन्हे। कुझु पार्टी मां ख़ारिज थियल माण्हू पार्टी अंदरि करण जी कोशिश करण में रुधल आहिनि। लाड़काणे ऐं कंबर में असांजे आइनी तरीक़े सां चूंडियल तनज़ीम बाडियुनि मथां ग़ैर आइनी तरीक़े सां फर्ज़ी बाडियूं चूड़ियूं वियूं आहिनि, जिन सां पीपी शहीद भुट्टो जो को बि वास्तो न आहे। उन्हनि वधीक चयो त फातिमा भुट्टो साहिबा ऐं जूनियर ज़ुल्फ़िकार भुट्टो का बि अलॻि पार्टी न ठाही आहे। भुट्टो ख़ानदान पीपी शहीद भुट्टो जे प्लेटफॉर्म तां गॾियल सियासत कंदो। तमामु जल्द गनवा भुट्टो साहिबा, फातिमा साहिबा, जूनियर भुट्टो, ज़ुल्फ़िकार भुट्टो सियासी मैदान में गॾु नज़र ईंदा।